अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस निकिरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। तो हाणे तव्हां ॾिसंदो त पीरल सोडल मथां नाराज़ हूंदो। सोडल खे चवंदो तूं ईअं कमु छो कयो। सोडल जो चवंदो त मूं तव्हांजे बचाइण जे ख़ातिर इहो कमु कयो, यानी इहो क़दम मूं खयो। अगरि मां ईअं न कयां हा त तव्हांजो घर में लाश अचे हा, उनजे करे मूं तव्हांजे लाइ सोचियो। ऐं ॿिए पासे रेज़ शाह निवाज़ रेज़न खे चवंदो त मूं तुंहिंजो कमु हाणे पूरो कयो, यानी कुंवार खे बि निकाह वठी घर आयासीं। तूं हाणे सिर्फ़ु मुंहिंजो कमु कर। रेज़न चवंदो त तुंहिंजो हाणे कमु जल्द खां जल्द थी वेंदो। इन कम जे पोयां मुंहिंजा माण्हू छॾियलनि, इन कम में देरि न थींदो। रेज़ शाह निवाज़ चवंदो त हर हाल में तूं इन रेस मंसूर खे मारे ऐं उन खे क़बर भेड़ो कर। अगरि तो उनखे छूट ॾेई छॾी त पोइ हू मुंहिंजे कंध में पइजी वेंदो। ऐं ॿिए पासे ककर पंहिंजी माउ खे चवंदो त तव्हां ख़ुशी न कजो, छो जो मां हिन खे पंहिंजी ज़ालिम तस्लीम नाहे कई, छो जो हीउ मुंहिंजो दुश्मन आहे, यानी दुश्मन जी भेण आहे। ऐं हा, मां ॿी शादी कंदसि, पोइ तव्हां उन में नाचो कुॾो, छो जो हीउ मुंहिंजी शादी नाहे, हीउ दुश्मन खे झुकाइण जी असांजी चाल आहे। ही असां उन करे शादी कई जो असां दुश्मन खे झुकाए सघूं। कुंज चवंदो त अदा तूं हिन निगरी जे मथां ज़ुल्म न कंद, छो जो गुलपरी मासूम आहे, ही तुंहिंजा दर्द कॾहिं बि न सहंदो। गुलपरी चवंदो त तूं ककर खे ज़ुल्म करण ॾे, छो जो मूंखे संग जटी में ॾिनो वियो, ही मूंखे जेको करिणो आहे करे वठे, चाहे मूंखे मारे वठे। ऐं ॿिए पासे रेस मंसूर ॻोठ वारे माण्हुनि खे सम्झाइण जी पूरी कोशिश कंदो, लेकिन हू थोरा सम्झी वेंदा पर हाल एतिरा न सम्झंदा। ऐं हैदर खे चवंदो त तूं हिकु घर करे तूं उन्हनि खे सम्झाया, यानी हू तुंहिंजो चवणु ज़रूरु कंदा। तूं हिकु लफ़्ज़ उन्हनि खे सम्झा, जीअं उन्हनि खे सॼी ॻाल्हि सम्झ में अचे। दोस्तों असां गॾु ईंदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।